पीपल्स पार्टी के धरने वारे हंध असां सां गॾु मौजूदु आहे पीपी अॻवान सईद गनी साहब। ही जेके तैयारियूं थियनि पियूं सईद साहब, किस तरह की तैयारी? अॼो के धरणे जो जेको मक़सदु आहे उहो असां जेका लोड शेडिंग थिए पई, इंतिहाई शदीद क़िस्म जी लोड शेडिंग आहे। सिंध में माण्हू वीचारा सफ़ा अज़ाब में आहिनि। गर्मी जो मौसम आहे, हुकूमत वॾा वॾा दावा कया पर बहरहाल उनखे अञा बिजली ठीकु कोन करे सघिया। ॿियो वरी दरिया सिंध में जेको सिंध जो पाणी जो शेयर आहे उहो न पियो ॾिनो वञे, पाणी घटि पियो अचे। टियों वरी सिंध सभिनी खां वधीक गैस पैदा करे थी, पर सिंध में बि गैस जी खोट आहे ऐं सिंध जी ज़रूरतूं जेके आहिनि पूरियूं नथियूं कयूं वञनि। ऐं उनखां अलावा जेको ॿियो अहम मसइलो आहे उहो वज़ीर आज़म जो इस्तीफ़ो आहे। सुप्रीम कोर्ट जे 2 सीनियर जजनि जेके नेक्स्ट चीफ जस्टिस थींदा वञी पाकिस्तान जा, उन्हनि जेको ऑर्डर ॾिनो आहे इख़्तिलाफ़ी ऑर्डर आहे, पर उन में हुननि पंहिंजो मौक़िफ़ बिल्कुलु वाज़े ॾिनो आहे त वज़ीर आज़म जेको सो कूड़ बि ॻाल्हायो आहे, वज़ीर आज़म करप्शन बि कई आहे ऐं वज़ीर आज़म खे पंहिंजे उहिदे ते न रहणु घुरिजे। जेका JIT जोड़ी वई आहे सुप्रीम कोर्ट जे पारां, असां उसूली तौरु JIT जे ख़िलाफ़ु आहियूं। असां सम्झूं था त जुडिशल कमीशन हुअणु घुरिजे हा, पर जेको अदालती फ़ैसिलो आहे जेकॾहिं उनखे साम्हूं रखूं त नवाज़ शरीफ़ उन JIT ते असरअंदाज़ थियण जी कोशिशि कंदो ऐं को बि सरकारी मुलाज़िम पंहिंजे सिटिंग प्राइम मिनिस्टर जे ख़िलाफ़ु तहक़ीक़ात करण जे क़ाबिल नथो रही सघे। कराची में पाकिस्तान पीपल्स पार्टी पारां जेको मज़ार क़ाइद वारो धरणो हयो वञे पियो, उन धरणे जी तैयारियुनि जे हवाले सां अॻवाननि जी ॻाल्हि ॿोल बि अवां ॿुधी।